पोर्तो अरेबिया साईं दी पर्ल रेजिडेंसी राइश ॻोल्हियूं पिया साईं, दुआ कयो मिली वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदो। अदा बस ऑफिस वञूं था पिया, पहिरें ॾींहुं ऊबर ते। ठीकु आहे, गाॾी सुभाणे इंशाल्लाह मिली वेंदी, बुक कराए छॾी आहे। बाक़ी साईं हिते मिडल ईस्ट जा हे फ्लैट सरकारी फ्लैट था लॻनि। बाक़ी जाॾे काॾे साईं कतर ईअं बंजर पिया अथव। हिन रोड रस्ता पोइ 8-10 सालनि ठाहिया आहिनि। अॻे न त कतर एतिरो डेवलप न हुयो। हर शइ तव्हांखे नई नई हिते नज़र ईंदी। वालेकुम सलाम साईं, बस ऑफिस ॾे तैयारी आहे दुआ में। बस काथे काथे हिननि वणकारी करे छॾी आहे। इहो साईं टावर लॻल अथव मोबाइल जो, हे जेको ॾिसो था कैमोफ्लेज में कवर थियल आहे साईं। बाक़ी साईं कतर बि सॼो ईअं ई अथव, हे ॾिसो बसि ईअं बजरी वारो वारियासो। हिते साईं अलाह ख़ैरु करे लाइव रिकॉर्डिंगियूं त कान थी सघंदियूं, छो त अमेरिका में त मोबाइल हथ में झले सघूं था। हिते कैमराऊं लॻल आहिनि सॼियूं। ओए कैमरा लॻल अथव। हथ में मोबाइल हुजे डज़ चालान वाह, लख सवा चालान। हिते रियालनि में साईं ॾंड आहिनि, 1000 1100 रियाल ॾंड आहे। कतरी रियाल 120 जी स्पीड उस्ताद छिकी थो वञे न, ऑलमोस्ट कांटे ते आहे। बाक़ी साईं हे तव्हांखे कतर जा रंग ॾेखारियूं था। एयरपोर्ट बि चए थो इन साइड आहे। मतार सीधा एयरपोर्ट रास्ता है। ये पूरा जीसीसी ऐसा ही है, रेगिस्तान बंजर बयाबा। ये साईं बस एयरपोर्ट जीअं निकिरंदा आहियूं, हे राति जो लाइटियूं ऐं पोल सॼा भरंदा आहिनि। हिन में क़ुरानी आयता लिखियल आहिनि, ऐं हिन पोलनि में न राति जो सॼा पोल भरंदा आहिनि। राति जो ॾाढो ख़ूबसूरत मंज़र हूंदो आहे, मां तव्हांखे ॾेखारींदुमि। हेॾां एयरपोर्ट खां जीअं निकिरो तव्हां सीधा कॉर्निश भी जाएगा, राइट में एयरपोर्ट जाएगा। हाँ दोना, और वो भी है तो ना वाकुफ, सो वो सूक वाकुफ। हाँ वो सारे अट्रैक्शन तो इसके यही है। तभी तो अरबी कंट्रोल में आया है। अरबी का कंट्रोल नहीं है, उधर कोई जाएगा। ये ॾिसो साईं, ये अट्रैक्शन कतर जूं। बाक़ी साईं जाते जाते हिन जी दिलि चयो आहे उते हरियाली फुल कई अथऊं। सेफ्टी के लिए देखे जाए तो अच्छा है। गर्मी में बेरियूं हयूं अथऊं, खजूं गुलकारियूं। हे साईं एयरपोर्ट ॾांहुं जीअं तव्हां दुआ डाउन ॾींदा आहियो, हे तव्हांखे एयरपोर्ट एक्सिट हो गया, और ये तो सीधा कॉर्निश जाएगा और डाउन दोहा में जाएगा ना। हाँ हमारा एरिया बिजनेस साईं। हाँ उस्ताद, हाँ ये देखो ना, ये उड़ाता जा रहा है ना। ॾिसो साईं कतरी कीअं उॾारींदा वञनि गाॾियूं, हवाई जहाज़ कयूं। या लैंड क्रूज़र इन जी फेवरेट। मिनिमम 200 में जाएगा। अच्छा, और ये देखा है कतरियों के पास सिर्फ लैंड क्रूजर है। बड़ा गाड़ी चाहिए, बड़ा पसंद बड़ा गाड़ी चाहिए। हाँ देखो साईं छड़ा लैंड क्रूजर है नहीं, इन्हनि कतरनि के वणे नहीं ये था। छोटा गाड़ी वो लोग पसंद है। 4-5 गाड़ी है कि कोई मुश्किल नहीं। गवर्नमेंट पैसा दे रहा है, फिर क्या परवाह है। कोई मुश्किल नहीं है ना।
मजा तब है जब खुद कमाए ना। सबके घर पे 4-5 गाड़ी है, बीवी का, बच्चे का, सबका अलग। ये ॾिसो साईं, जाते हिननि जी दिलि वणियो आहे उते फुल हरियाली आहे, सिरियां जा बि वण आहिनि। बाक़ी पुल राति जो सॼा भरदा आहिनि साईं, स्ट्रीट लाइटूं ॾाढो ख़ूबसूरत मंज़र ॾींदियूं आहिनि। बाक़ी इहे अथव साईं फुटबॉल जा स्टेडियम आहिनि, जंहिंजो में पंहिंजो कमु आहे। मां तव्हांखे हिकु हिकु स्टेडियम घुमाईंदुमि, थोरो सफ़र कयो चढ़ो। ओ यो साईं एयरपोर्ट में जहाज़ उथी वञे थो, हेॾा एयरपोर्ट रनवेज वग़ैरह परियां समुंड। मिलिट्री का है, मिलिट्री एयरपोर्ट ये पुराना एयरपोर्ट है। अच्छा, पुराना एयरपोर्ट बोले तो इसका वो आगे से है। सही। अभी भी चालू है, अभी चालू है ये? हाँ, अभी चालू है, नया अभी। हाँ, PIA वहाँ आता है, पाकिस्तान का एयरलाइन। सब आता है अभी, अभी अच्छा। पूरा आता है। अच्छा। क्यों अभी वर्ल्ड कप आ रहा ना, हाँ। इसके लिए वो थोड़ा शिफ्टिंग इधर भी आता है। अच्छा, अभी एक हफ्ते का पहले इधर चालू होगा। हाँ वर्ल्ड कप आ रहा है ना तो ट्रैफिक आएगा। उधर इतना ट्रैफिक कम करने के लिए। सही सही। पहले मिलिट्री का ऐसा कभी कभी आता है, अभी पैसेंजर भी लेके आता है इधर। सही। हिन वक़्तु दोहा कतर में आया आहियूं साईं। शहर बाबा हिकिड़ो शहर थी वञे, बस शहर शुरू आहे साईं दोहा जो। कॉर्निश का रास्ता है इधर, पूरा होटल बना हुआ, होटल सही। मरीटो मरीना बरीना साईं, ये होटल आहे, नओं नओं ठहियो आहे अञा। ये सीधा जाएगा तो आपको सूक में जाएगा। अच्छा। वहाँ का अंदर, सिटी का अंदर पूरे जाएगा इधर। अच्छा। राइट में जाएगा तो आप कॉर्निश। सही। साईं तुर्की में प्रोजेक्ट मिलियो आहे, हिन जे करे आयल आहियूं हिन वक़्तु तुर्की में, दोहा में मौजूदु आहियूं। हिननि साईं वॾो ख़र्चु कयो आहे, छो त हाणे महीने खां पोइ वर्ल्ड कप स्टार्ट थींदो, उन जे लाइ। नया म्यूजियम है ना अभी। अच्छा। कतर का नया म्यूजियम। ये साईं म्यूजियम नओं। रात को देखने के लिए अच्छा है, तो लाइट। अच्छा, सही सही। ये किस चीज़ का म्यूजियम है? अभी नया बनाया अभी वो। कतर का हिस्ट्री है? कतर का नेशनल म्यूजियम। अच्छा, कतर का नेशनल म्यूजियम। बेड़ियों छड़ियों बैठियों तक। हाँ खूबसूरत है। ये इस्लामिक म्यूजियम है। पार्क का साइड में पार्क है ऐसा, उसका पास। अच्छा। पूरा पार्क है। ये भी रात में खूबसूरत लगता होगा, है ना, लाइटिंग होगा। उसका इधर पूरा काम चल रहा है, क्या क्या काम चल रहा है। अच्छा। रास्ता यही है, एंट्रेंस। अच्छा। सही सही। ये अभी रास्ता यूं घूम के जाता? हाँ, ऐसा उधर अराउंड है। अच्छा। नहीं है तो दोहा कतर की मेन बिल्डिंग है। कतर का वेस्ट बे एरिया बोले तो ये बे एरिया वो सामने है। वेस्ट बे। हाँ, बिजनेस का पूरा कंपनी उधर है, सामने है। ये सुको का, ये लेफ्ट में देखो। हाँ। सुको का बोले तो पूरा सुको मार्केट है। ये बंद क्यों किया है? कुछ काम चल रहा है। अच्छा। ये देखो इधर का। वाह सही वाह। ये पार्लियामेंट है कतर का। कौन सा वाला? सीधा सामने वाला। पूरा अंडरग्राउंड है, तो पीछे से पूरा आते आ जाता है। अच्छा। ये साईं कतर जी पार्लियामेंट। ये फीफा वर्ल्ड कप का टाइम ब्लॉक। सही। इन फीफा जे वर्ल्ड कप जे लाइ साईं आयल आहियूं असां।
काउंटिंग वाह साईं वाह। ये तो वेस्ट बे एरिया दोहा कतर। छा त खूबसूरत छा त ॻाल्हि आहे साईं। वेस्ट बे एरिया वञूं था पिया ऑफिस अॼु साईं पहिरियों ॾींहुं आहे ऐं कतर में ॿियो ॾींहुं आहे। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर बाबा अचो त वीडियो खे शुरू कयूं। छा त नज़ारा आहिनि। कतर साईं वॾो खर्च किया। इन्होंने फीफा वर्ल्ड कप पे बहुत पैसा लगाया है पूरा साईं। ये उसको ये प्रोग्राम है तो शेख लोग तो स्पेशली इधर कुछ नेशनल डे ऐसा कुछ प्रोग्राम है तो इधर ही बैठेगा था। अच्छा तो ये भी स्टेज प्रोग्राम सही सही बेहतरीन साईं है। ॾिसो ये तव दोहा कतर जा रंग देखने के शाम को रात 5 बजे के बाद 4 बजे और 6 बजे 7 बजे अच्छा लाइट पूरा तो देखने का था। हेठों साईं घुमी आया सब पूरो। बस साईं पहिरियों ॾींहुं आहे अॼु ऑफिस जो ॾिसूं कीअं थो गुज़रे। मेरिडियन होटल है। अच्छा मथे साईं इहो होटल हुयो। ॾिसो साईं हिन वक़्तु डाउन टाउन में दाख़िल थी चुका आहियूं। डाउन टाउन न हे जो हो आहे वेस्ट बे एरिया। हाँ वेस्ट बे बोले तो कोई इसके अंदर पूरा होटल स्टार होटल है। अच्छा बिजनेस ऑफिसेज हैं बड़ा बड़ा कंपनी का सही। इसके अंदर एक मॉल है सिटी सेंटर। अच्छा वो भी यहाँ पे है। हाँ वो भी इसके अंदर है। अच्छा टेनिस कोर्ट स्टेडियम इसके अंदर है। अच्छा ॾिसो साईं ऐसा सीधा बहुत दूर में। अच्छा दूर में जाता है ये। सीधा से आपका ऑफिस बोले ना हाँ ये रोड से इधर जाना पड़ेगा। सही कर चुके हो तो साईं फुटपाल ते छिक उस्ताद छिक छिक अची वियासीं साईं पंहिंजी ऑफिस। ये सामने है ये इस्तान का पूरा होटल है। अच्छा ये सामने है ना ये पूरा होटल हाँ, है। इस्तान। रेजिडेंस है अच्छा इस्तान का। आप लोगों को इस्तान मिले ना उन लोगों को ये पूरा इस्तान। अच्छा। हाँ इस्तान का आपका वो कंपाउंड का वो एक ही आदमी का है पूरा सही इस्तान प्रॉपर्टी पूरा ये पूरा इस्तान मुझे लगता है बहुत बड़ा ग्रुप है। बड़ा है उत्तर का बड़ा है सबसे बड़ा। कौन सा है अलगाजन ग्रुप अलगाजन टावर। टावर वही है सीधा अच्छा। बड़ा है। वो बड़ा वाला ये ब्लू वाइट ब्लू यहाँ से रास्ता जाता। इसका अंदर जाएगा। चलो ठीक है भैया मेरा नंबर रखो। बस साईं ऊबर वारो लायो
हे आ साईं टिंडड़न ऑफिस। इहा ज़िंदगानी अथव भाउ, इहा ज़िंदगानी अथव। बसि साईं अची वियासीं रजिस्ट्रेशन कराए, छो त हिते गार्ड ॿार्ड पहिरियों दफ़ो ईंदा आहियो न, तव्हां पुछंदा आहिनि छा आहे कीअं आहे, त उहा कराएसीं रजिस्ट्रेशन। अचो त हाणे मथे हलूं ॾिसूं मथे छा सीन आहे। बसि साईं अची वियासीं पंहिंजी ऑफिस। अचे थो पियो हमरा चयो, बसि मां अचां थो, हे पोयों ऑफिस आहे साईं। इहा सम्झो इहा ऑफिस, ईअं सम्झो त इहा फाइनल ऑफिस न आहे, ऑफिस ॿी आहे पंहिंजी। हितां लैपटॉप मिलंदो, उहो लैपटॉप खणणो आहे, छो त जिथे बि वेंदो आहे लैपटॉप उन्हनि जो हलंदो आहे। पाण छड़ो ख़ाली बैग खणी ईंदा आहियूं, लैपटॉप इहे विझी ॾींदा आहिनि साईं। बसि लैपटॉप वैपटॉप रेडी थी वियो ॾिसो, खयोंसीं बैग पंहिंजो, लैपटॉप विधोसीं। हाणे असली ऑफिस हलूं था। हे त ईअं छड़ो हितां लैपटॉप फॉर्मेलिटी हुई, पघार हे ॾींदा, कमु ॿियनि सां कंदासीं। ॾाढो भलो माहौल साईं चीननि जो, पर कम जा वॾा छिता अथव। वॾी महिरबानी दोस्तो। हिन वक़्तु दोहा कतर में आहियूं, फीफा वर्ल्ड कप जे प्रोजेक्ट ते पहुतल आहियूं। अचो त हाणे वरी असली ऑफिस हलूं। बसि साईं गाॾी जो इंतज़ारु आहे, लैपटॉप मिली वियो, हाणे वञूं था पिया असली ऑफिस। तुंहिंजा शेख आहिनि, उहो हिननि जो करंट अमीर आहे, ऐं वज़ीर आज़म। हिते मिडल ईस्ट में साईं जेका बि रियासत हूंदी आहे, उन बादशाह ऐं वज़ीर आज़म जो फ़ोटू लॻियलु हूंदो आहे। हे उहे ई आहिनि कतर जा साईं, अमीर आहे। हिते अमीर हूंदो आहे, हिते किंग न आहे, हिते अमीर आहे। ऑफिस जी लॉबी अहिड़ी ठाही आहे, ॾेखारियांव त मन ठन थी वञो। बसि साईं ईंदे ई लॉबी में लिखियलु आहे, हे साईं मथे लिफ्टियूं, वाह जो फुआरो आहे साईं। बसि हेॾो अचनि था माण्हू, उते 9 माण्हू रजिस्ट्रेशन कराए, जंहिंजी थियल आहे असां वांगुरु, उहो मथे वञे हलियो। पूरो साम्हूं चांहि पापो वठिणो हुजे, कैफेटेरिया जे साम्हूं। हेॾो आहे वेटिंग एरिया ॿुधव। ऐं हे आहे साईं हितां जी कतर जी हिकिड़ी ऑफिस, पर पाण वेहंदा त ॿी ऑफिस में। हितां छड़ो लैपटॉप खणणो, हेडक्वार्टर हिते हुयनि, वेहंदासीं हाणे कस्टमर ऑफिस ते। ॾिसो हिते बि एंटीना हुई असांजी लॻियल आहे, दॿा इंडोर वारियूं नंढड़ियूं। पोइ इहा अछी, इहा जेका हेॾ वारी आहे न दा, उहो ई आहे हेॾ वारी, इहा कप वारी आहे। बसि अची वियो आहे दोस्त साईं, हलो त हलूं हाणे ॿाहिरि। बसि साईं दोस्त अची वियो, हलो त हलूं। वही तेरी वाली बात है, 5-8 साल में इन्होंने तरक्की मारी है, इसलिए हर चीज़ नई नई है। रात कितने बजे फ्री हुआ है तू? 3 बजे। हाँ फ़ोन बंद करके सो गया। एक फ़ोन पे कोई 32-33 मिस कॉलें आई हुई थी। 3 बजे अभी मैं आने का मूड नहीं था। हर जगह टेलीकॉम की रिसोर्स इस वक्त शॉर्टेज है भाई, सब खजल भी होते रहते हैं। लीकी केबल ये सेंटर में नजर आ रही है। हाँ ये लीकी केबल है ना, ठीक है। वो लास्ट में आखिरी है रिमोट ठोका होगा या नहीं एंटीना।
एक्टिव साइड लगी हुई है, अच्छा RRU लगी हुई है, वो रिपीटर नहीं है। सही। Yes, Sahiliya is not a Said Sahiliya and Kharatiyat, but then I showed him our message. Kharatiyat is visible. Sahiliya, right? So this is not pending with me, correct? anything is pending with you? As of now. As of Pending now? with me now is Duhail, Okay. Rayyan, Yes. and Al-Sad. Al-Sad. And I wanted to ask you, this Al-Sad, is it Al-Sad training site or Al-Sad Training site. new or old? No, Al-Sad training site 1. Al-Sad training site 1. Yes, which fiber is ready? Sadwa fiber is ready, but it is very far. Maybe tomorrow I will send someone there. But I went there. Your CP is not installed yet. Yeah. Now both forget. Which one? Al Rayyan second rectifier power up. And then I will support. Okay? Okay, boss. I will support on for it. Okay. बस साईं नए ऑफिस पहुची वियासीं। बस साईं हीअ आहे पंहिंजी ऑफिस लॉबी। अचे थो पियो हमरा वठणु। तव्हांखे आहिस्ता आहिस्ता सॼा कार्ड वार्ड ठही वेंदा न, सॼा नज़ारा कराईंदासीं। गाॾियूं वग़ैरह साईं धड़ाधड़ अचनि थियूं। लॉबी एरिया रजिस्ट्रेशन करा साईं। बसि मीटिंग थी वई, हाणे वञो त पिया वापसि हेठि। इनशाला सुभाणे को चयूं कमु शुरू। मां चयो बसि सुभाणे कबा LOI थी वई। जेसि ताईं मां चयो ॾाढो मज़ो ईंदो, ॾाढो सस्पेंस आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदुमि आहिस्ता आहिस्ता। हर ॻाल्हि ॿुधाइण जी न हूंदी आहे। छा कयूं साईं, प्रोटोकॉल्स रूल्स रेगुलेशन बि फॉलो करणा आहिनि न। लिफ्ट जो इंतज़ारु आहे साईं। ऑटो लिफ्टियूं आहिनि हिते। ग्राउंड दॿायो, ठीकु आहे। त पोइ मूंखे हिते वञिणो आहे। चए थो सी अचे जेसि ताईं। हाणे ॿियो को बटन न आहे। बसि साईं ॾिसो था लिफ्टियूं कीअं शीशो लॻियूं पियूं आहिनि। इहो अथव साईं मिडल ईस्ट। हे हाणे गोली वञे थी भई हेठि ज़प ज़प ज़प। बसि साईं वरितो थिए। छा चवंदा आहिनि, का ID हाली ठाहींदा आहिनि। पासपोर्ट वरितोमांसि हाणे साईं। अल्हम्दुलिल्लाह जेसि ताईं गाॾी सुभाणे मिलंदी हुन खां पोइ मज़ो पंहिंजो जीअं हूंदो आहे। दाबो न माना घुमण फिरण में सुख हूंदो आहे। हिन वक़्तु हाणे साईं बसि ऊबर घुराई आहे। ऊबर जो इंतज़ारु थो कयां। हुन खां पोइ वञूं था दोस्त जे दर ते। ऐं हिते ई साईं हिकिड़ी जॻह ॾिठी आहे, उहा ॾिसणी बि आहे। इनशाअल्लाह तव्हां घुमायो त बसि ऊबर अचे साईं। सॼो सफ़रु ॾेखारियां थो त दुआ क़तर कीअं आहे। अॻियां 3 महीना हिते मिडल ईस्ट में न अलाए छो मूंखे न ख़ुशी मिलंदी आहे न, अंदरूनी अलाए छो ईअं ई। अमेरिका में बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पाकिस्तान में बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पर हिते अरबनि सां वरी साईं पंहिंजी साईं। मां इहो चवां पियो त मिडल ईस्ट जो मज़ो ई असांखे पंहिंजो ईंदो। अलाए छो, अलाए हिकिड़ी नई ताक़त अची वेंदी आहे हिते। रब जा करम आहिनि, रब जा अहसान आहिनि। रब एतिरी ताक़त ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे। पर अॼु मूंखे लॻो त अॼु मज़ो ईंदो हुयो। अॻियां 2-3 महीना यानी ज़िंदगी में मूंखे न चैलेंज ॾाढो पसंदि हुओ। माना हिकिड़ी ज़िंदगी हले थी सुकून में हर शइ, उनखे छॾे करे वरी नई शुरू करणु। इन ई जो नालो साईं ज़फ़र आहे। ज़फ़र जो मतिलबु आहे जीत, खटणु, फतह। इन करे असांखे साईं लॻल हूंदी आहे बसि जंहिं महिल ॾिस नई शइ शुरू करे ॾींदा आहियूं। पर मज़ो थो अचे हिते कमु कंदे, ॾिसंदे, माण्हुनि सां मिलंदे। ॾिसूं केतिरो ऐं कीअं थो हले। तव्हां सां गॾु जर्नी जुड़ियल हूंदी, तव्हांखे ॾेखारींदा ॿुधाईंदा बि हलंदासीं। ऐं न माना हलनि दोस्तनि खे ॿुधायां साईं हिन वक़्तु क़तर दोहा में आया आहियूं। पंहिंजो 3 महीननि जो प्रोजेक्ट आहे। अॼु छड़ो ईअं इनिशियल मीटिंग कईसीं, वञा वार ठाराया। सुभाणे फुल एंट्री जान। अॼु त ईअं मैनेजर राणी सां मिलियुमि, हुन चयो सही आहे या उहा। मां चयो न इनशाअल्लाह सुभाणे मिलंदासीं। पाण भई मीटिंग सुभाणे डिटेल में कंदासीं।
अचो त दोस्तों बस ऊबर ते तव्हांखे घुमायां वरी थोरो अॻिते हलण खां अॻु में हिकिड़ो शेयर थी वञे अदा साईं अची वई आहे ऊबर ॿाहिरि लॻी पई आहे उस अलॻि चश्मो बि न खणी आया आहियूं पर एतिरी छिती उस न आहे अलहमदुल्ला बस साईं इहा तव्हांजे भाउ जी ऑफिस अलहमदुल्ला अलहमदुल्ला मालिक जा करम आहिनि ठीकु आहे हे साईं असांजी ऑफिस अथव फ्यूचर जी अॻियां 3 महीना ऐं हीअ ऊबर बि मोहम्मद ओके वाह साईं वाह इन्हीं जे साईं 26 फ्लोर ते वेंदासीं हाणे सुभाणे खां सलाम वालेकुम हाउ आर यू यस तो दोस्तों हे आहिनि साईं कुछ रंग कतर जा दुआ हाँ ये कौन सा एरिया है लुसाइल मरीना मरीना कतर खूबसूरत बनाया है आपको कितना टाइम हुआ यार 6 साल से 6 साल से यार आप तो हो भी छोटे उम्र में मैं अभी 26 का हूँ जब 20 था तो कतर आया था लास्ट टाइम आया मैं डू यू लाइक इट कतर पसंद है यस सर ऑफ कोर्स Qatar is very beautiful country and No doubt. and peaceful and safe also so, you know safety always here oh that's nice yeah I saw that thing this is my like a 3rd time in Qatar yeah. I also feel very you know like then my country also Qatar. nice good to hear that man Yeah. you love it वो देख लेते हैं यार कोई हमें यानी ऑफिस के करीब हो समझ रहे हो दिस इज माय ऑफिस तो ठीक है ये 5 मिनट का रास्ता है पूरा हाँ ये अपना नया ऑफिस है अगले 3 माह के लिए तुमने यहाँ पे लाइसेंस लिया है गाड़ी चलाने का विदाउट लाइसेंस के अलावा गाड़ी कैसे चलाएगा कैसे चलाएगा पुलिस ने पकड़ेगा तो मुश्किल होगा है मुश्किल मतलब मुल्क भेज देगा है ना डिपोर्ट कर देंगे ये कौन सा बिल्डिंग है ये वाला ये होटल है इसका नाम मंदारिन अच्छा ये मंदारिन होटल है इसमें बार वगैरह सब कुछ है सही लेकिन हम बार वाला नहीं है ना मोहम्मद भाई ठीक है और ये हम चाहे और अमेरिका से आया है ठीक है अमेरिकन है लेकिन हम बार वाला बंदा नहीं है अच्छा ठीक है हाँ हम अरबी वाले गुरफा वाला है और वो दोनों का नाम चिक जैक टावर है अच्छा इसको लेगुना कहते हैं ये पूरा जगह को अच्छा ये मार्केट है हाँ लगुना मॉल भी होगा ना हाँ ये मॉल है लेगुना ये मॉल है राइट और वो दोनों टावर है वो लोग रहता है आदमी लोग उधर बन रहा है हॉस्पिटल बन रहा है ये दोनों टावर देख रहे हैं ना ये परेड कतर का एंट्रेंस है अच्छा ये वाला ये चलो entrance देख के- लेते हैं पल कतर भी आज उधर मोड़ लगा तो क्लियर आएगा सही तो ये है पल कतर है यहाँ से स्टार्ट सही ये ॾिसो साईं हिते ॻोल्हियूं था पिया अपार्टमेंट दुआ कयो मिली वञे पल कतर साईं हिन जे साम्हूं 5 मिंटनि में परे असांखे ऑफिस हितां पवंदी साम्हूं व्यूज़ हूंदा साईं कॉर्निश ऐं म्यूज़ियम हिननि जा ये हिते साईं अच्छा ऊपर से लेकिन खूबसूरत जगह लग रही है जगह बहुत खूबसूरत है सामने बहुत बिल्डिंग है जो वो क्या कहते हैं मतलब
मतलब यूरोप जैसा बिल्डिंग उसका कलर अच्छा। ऐसा किया हाँ। चलो दैट्स वेरी नाइस। इनका मार्केट वगैरह इसका अपना होगा है ना? मार्केट वगैरह भी है यहाँ पे। मोनोफिक्स जो होता है ना वो एक सुपर मार्केट जैसा। अच्छा। उसमें खाना वगैरह रेडीमेड तो भी मिलता है और सुपर मार्केट का जितना भी सामान है वो पूरा मिल मिलेगा आपको। और यहाँ पे सिर्फ वही है। और आपको इधर का वो जो लेगुना मॉल है ना उसमें कैरीफोर वगैरह है। अच्छा, तो वहाँ सब चीज़ें मिल जाता है। मिल जाते हैं, कोई बात नहीं। और यहाँ पे जो अरवस टावर है हाँ 1 2 3 4 टावर है अरवस का। वहाँ पे अच्छा। आप रहने के लिए शायद बात कर सकते हैं। ये दूसरा टावर से भी अच्छा है लेकिन वो टावर ये शायद थोड़ा एक्सपेंसिव होगा मेरे को जितना लगता है। अब इधर बात करेंगे, पूछ लीजिए आप, फिर आपको एक्सपीरियंस हो जाएगा कहाँ जाना है। चलो ठीक है। हाँ ये आइडिया दे देंगे ना कि क्या है। हाँ आप उसको पूछ सकते हैं कि कहाँ जाने का, किधर आपका जो चाह था ना उसमें मिल सकते हैं। सही कह रहे हो। ॾिसो साईं रोल्स रॉयस दुनिया जी महांगे तरीन गाॾियुनि जा बि शोरूम हिते अथव। हे फरारी जा। बस साईं पुछा कई ते हुननि जो अपॉइंटमेंट वठिणो पवंदो। हिननि टावरनि में ईअं न मिलंदो आहे, तोखे ऑनलाइन ॻोल्हणो पवंदो, पोइ तोखे असां ॿुधाईंदासीं। वो कह रहे हैं ऐसे नहीं होगा, आपको ना अपॉइंटमेंट लेके आना पड़ेगा। हाँ वॉक इन नहीं है। तो ऐसे- चलो बस वापस चलो। हाँ ऑनलाइन फ़ोन करके उनसे एजेंट से बात करके अपॉइंटमेंट लेना फिर वो हमें लेकर आएगा। बाकी साईं तमामु बेहतरीन प्रोजेक्ट आहे। दी पर्ल पोर्तो अरेबिया। अबराज बे। साईं हे उहा ई पुल आहे जितां अॻो डपियासीं। हे लीकी केबल लॻल आहे विच में साईं, फाइबर उहो एंटीना लॻल आहे। इन में बि सम्झो सिस्टम लॻल आहे असांजो साईं इन अंडरपास में। बाक़ी साईं इन खां अलावा हे दोहा जा नज़ारा। अगाड़े हिते वेठा हुआसीं। हाणे वञूं था पिया साईं घर ॾे। इसके अंदर से गुजरे, किधर से? इस बिल्डिंग के अंदर से, कौन सी बिल्डिंग से? ये जो दिख रहा है ना। हाँ ये मैं आया था पहले। इधर भी यहाँ पे भी ऑफिस है एक ना। हाँ, ऑफिस है। हाँ वो टावर दिख रहा है ना आपको, वो एम्प्लॉयमेंट का ऑफिस है। हाँ मैं पहले वहाँ आया था, फिर वहाँ से मुझे उधर लुसेल बैठना है अब। अच्छा अच्छा। ॾिसो साईं छा त हिननि शाहकार ठाहिया आहिनि। हिननि जूं पुलियूं, रोड, रस्ता। ये दोस्तों अथव कतर जा रंग। ये साईं गवर्नमेंट सिक्योरिटी एजेंसी, साइबर सिक्योरिटी एजेंसी साईं। ये वरी ॿी गवर्नमेंट जूं बिल्डिंगियूं आहिनि साईं। हे अल्लाह नज़ारा साईं। चकचका लाती बीठा आहिनि कतरी गाॾियुनि खे साईं। बस साईं हलंदे हलंदे ॾिसो हे स्टेडियम धड़ाधड़ हिते ठहिया आहिनि। कितना स्टेडियम बनाया है? 8 ना? 8 हाँ इन 8 पे मैं काम करने आया हूँ। मेक श्योर कस्टमर इज गेटिंग गुड सिग्नल्स। शाम थी वई आहे साईं। अॼु सॼो बिज़ी ॾींहुं रहियो।
स्टेडियम ठाहिया अथऊं अलबुकेर। बाक़ी साईं सॼो मिडल ईस्ट ईअं बंजर बयाबान लॻो पियो आहे। हितां पाण साईं सफ़र शुरू कयोसीं। बसि साईं पहुचण वारा आहियूं दोस्त जे घर। उहो साम्हूं घर अथसि दोस्त जो साईं। इहा ज़िंदगानी अथव दोस्तो। बस साईं पहुची वियासीं ख़ैर सां। हे रायशा हे उबर वारो वियो। ख़ैर सां पहुची वियासीं घर। त हे घर आहे पर दोस्त अञा आयो न आहे। जंहिं मां 10 मिंट परे आहे। जेसि ताईं उहो अचे। हे साईं हिते माना ईअं आहे हिते मोर देन 50% जेके आहिनि न उहे माण्हू आहिनि ॿाहिरों वारा कमाइण वारा जेके रहनि था। उन्हनि जी राय जे लाइ इज़दान वॾे में वॾो प्रॉपर्टी ग्रुप आहे। जीअं पाण हिते बैरिया टाउन वग़ैरह हेॾे आहे हिते आहे इज़दान ग्रुप। उन्ही जा साईं हे ठहियल आहिनि विला फ्लैट नमूने आहिनि। ठीकु आहे। हिकु घर हेठों आहे हिकु मथों आहे। 4 घर 8 घर जो बिल्डिंगियूं ठहियल आहिनि। किरायो हिते ईअं सम्झो आहे 4000 खनि रियाल। ॿुधव 3 खां 4000 को काथे जेको जाथे फाथो। ऐं हे बसि साईं आहिनि। बाक़ी मिडल ईस्ट में हिकिड़ो शइ अथव ऊन्हारो सियारो गरम पाणी ईंदो अथव। छो त टैंकियूं हिते तपी वेंदियूं आहिनि। सियारो हेतिरो हूंदो न आहे। ऐं हे बसि पर इहो आहे साफ़ु सुथिरो आहे। ॾिसो था माना मज़े जी रहणी आहे हिते। बसि दोस्त जो इंतज़ारु थिए थो। ॾिसूं साईं अचे जेसि ताईं। इहो हुयो साईं अॼोके ॾींहं जो अपडेट। ऑफिस थी वियासीं ख़ैर सां। ऐं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे बाबा शेयर जेसि ताईं दोस्त अचे। इहा पंहिंजे ॾींहं जी मीटिंगियूं बि करे आयासीं मिली बि आयासीं। सुभाणे खां दनादन शाम निकिरूं ॿार ठारायां थोरो पप्पू थियां। इंशाल्लाह सुभाणे खां पोइ मेलो मचायूं। जेसि ताईं पंहिंजो प्यारनि जो ख़्यालु रखिजो। वेंदे शेयर करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़।